नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब इल्ज़ाम हणींदे चयो है त सिंध में गैस जो बहरान सूबाई हुकूमत जो पाण पैदा कयल है। कराची समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में गैस जो बहरान शिद्दत इख्तियार करे वियो है, जंहिं सबबि शहरी सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। गैस जी खोट खे घटि करण जे लाइ CNG स्टेशन ऐं सनअतनि खे बि गैस जी फिरामी बंदि कई वई है, पर हुन जे बावजूद गैस जो बहरान बरक़रार आहे। घरेलू सार्फ़िन खे बि मानी पचाइण दौरान सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो। हिन हवाले सां वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब चयो है त सिंध में गैस जो बहरान सिंध हुकूमत जे करे आहे, छो त 2 गैस लाइनूं विछाइण जे लाइ सिंध हुकूमत रस्तो न ॾेई रही है। उमर अयूब ॿुधायो त सिंध हुकूमत आर्टिकल 158 जे तहत LNG घुराइण खां बि इनकार कयो। हिन चयो त सिंध हुकूमत सुई सिलेंडर गैस पाइपलाइननि जी तहमीर जे लाइ सही रस्तो न ॾिनो आहे, सिंध जे अवाम सां ज़्यादती कई आहे। उमर अयूब ॿुधायो त ओचितो थधि में वाध थियण सां गैस में प्रेशर में घटिताई आई है। हिन लाइ मौसम खे नज़र में रखंदे गैस जी सप्लाई 12% वधाई वई है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।